बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मामा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमर। बलगल उला बे कमालिही कशफ़त दुजा बे जमालिही हसनत जमी खिसालिही सल्लु अलैहि व आलिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते गिरामीअ में अल्लाह साईं जेका प्यार जी पालूट फ़रमाई हुई, उहा पालूट पूरी काइनात जे समूरनि असरारनि जो हिकु अहिड़ो हुगाव हुई, जंहिं हुगाव पंहिंजे दौर जे सभिनी माण्हुनि जे सीननि खे थधो कयो, ज़हननि खे सुकून बख़्शियो, दिलनि खे राहत मुयसर कई ऐं न सिर्फ़ु असांजो ही धरतीअ जो गोलो, फ़िज़ा में तरंदड़ समूरा सयारा ऐं सवाबित सभु गैलेक्सीज़, कतियूं, सत आसमान, सत ज़मीनूं, काइनात जे कुंड कुड़छ उन प्यार जी पालूट जे अनवारात सां मुनव्वर थियूं। रहमतुल लिल आलमीन हिकु अहिड़ी हमगीर सिफ़त आहे उन अज़ीम हस्तीअ जी, जेका हिकु अहिड़ी सुन्नत आहे जंहिंखे असां आलम इंसानियत जे लाइ हर वक़्तु अदा करे ऐं बेतहाशा सुकून बि हासिल करे सघूं था, रहमतूं बि माणे सघूं था ऐं सवाब बि हासिल करे सघूं था। लौ कुंत फ़ज़्ज़न ग़लीज़ल क़ल्ब लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। अल्लाह साईं हुज़ूर जन खे फ़रमायो, क़ुरान शरीफ़ जी आयत आहे त मुंहिंजा महबूब, जेकॾहिं तूं दिलि जो सख़्तु हुजे हा त तुंहिंजे चौधारी ही जेके पतंगनि वांगुरु तुंहिंजा साथी मिड़ी आया आहिनि, इंसानियत तोॾे छिक बि पई अचे, ईअं न थी सघे हा। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। काइनात जे ज़रे ज़रे में तुंहिंजे इश्क़ जूं ही जेके सदाऊं आलाप जन थियूं, तुंहिंजे मुहबत जी हीअ जेका पलट थिए पई, इन जो वॾे में वॾो राज़ इहो ई आहे त तूं रहमतुल लिल आलमीन आहीं। सिफ़त रहमत, बाज, प्यार, मुहब्बत, शफ़क़त, फ़िदाइयत, सदको थियणु, घोर वञणु, आका अलैहिस्सलात व तस्लीमात जी सीरत जे हर रुख में, सीरत जे हर बाब में, हूअं त सीरत जो वॾे में वॾो सरचश्मो क़ुरान हकीम पाण आहे, बल्कि उन खां अॻु में जेके आसमानी किताब नाज़िल थिया, जेके सहीफ़ा आया, जिन ॾाहनि पंहिंजी ॾाहप खे सिरजियो, जिन तख़लीक़कारनि तख़लीक़ूं सिरजियूं, उन्हनि सभिनी जो उनवान इहो ई ज़ाते अक़दस नामे नामी इस्मे गिरामी सैयदना हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ई आहिनि। त महबूब साईं, असां तव्हांखे जेको बाज जो मुजस्सम बनायो आहे, इन जे करे पूरी काइनात जो तव्हां असरार बि आहियो, पूरी काइनात जी तव्हां माना बि आहियो, पूरी काइनात जो तव्हां नुक़्तो बि आहियो, पूरी काइनात जी तव्हां इब्तिदा बि आहियो, पूरी काइनात जी तव्हां इंतिहा बि आहियो, तव्हां उरूज बि आहियो, तव्हां बुलंदियूं बि आहियो, तव्हां रफ़अतूं बि आहियो। वरफ़अना लक ज़िक्रक, तव्हांजी वाखाण, तव्हां जूं ॻाल्हियूं काइनात जे गोशे गोशे में ॿुरनि थियूं ऐं काइनात जीए पई थी। जॾहिं बि ज़िक्र मुहम्मद खां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ धरती वांझी थींदी
त धरती बि कंहिं कम जी न रहंदी, धरती कम जी न रहंदी त काइनात बि बेकार थी वेंदी। क़ुर पाक जे उसूलनि मां या ज़िंदगीअ जे ज़ावियनि मां असां जेको ॾिसूं था त धरतीअ जो ई गोलो जेको आहे, ज़िंदगीअ जा आसार जिते तारीख़ जुड़ी आहे, जिते दास्तान जुड़िया आहिनि, जिते मुहबतूं थियूं आहिनि, जिते नफ़रतूं थियूं आहिनि, जिते अदालतूं लॻियूं आहिनि, जिते जंगियूं थियूं आहिनि, सॼो वायुमंडल जो मरकज़ी नुक़्तो असांजी हीअ धरती आहे, कुर्रे अर्ज़। ऐं अलाह साईं पंहिंजे ख़लीफ़े जी सूरत में धरतीअ ते जेको आदम तख़लीक़ फ़रमायो, जंहिं आदम जो असीं तसलसल आहियूं, उन आदम में अलाह साईं जेको मरकज़ी किरदारु बिहारियो उहो संदन महबूब हस्ती हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी, नाम नामी, इस्म गिरामी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम अलाह साईं जो सफ़ी थियो, सफ़ीउल्लाह, अलाह साईं जो महिमान। हज़रत नूह अलैहिस्सलाम नजीउल्लाह थियो, अलाह साईं हुनखे पंहिंजे दौर जे ज़ालिमनि खां निजात ॾिनी, तूफ़ान मां निजात ॾिनी। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कलीमुल्लाह थियो, अलाह साईं हुन सां बराए रास्त कलाम फ़रमायो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह साईं जे रूहुल्लाह साबित थियो। सैयदा अम्मा साइण मरियम जे तवसुत सां अलाह साईं हुन में पंहिंजो रूह पलटियो ऐं उहो हज़रत ईसा जी तशकील में असांजे साम्हूं आयो। त आंच खूबा हमदारंद तू तन्हादारी, हुस्न यूसुफ यद बैदा, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो यद बैदा। उन्हनि खे जेके जेके सिफ़तूं मिलियूं, उन्हनि सभिनी जूं सिफ़तूं गॾु करे ए मुहम्मद महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे सभिनी जूं ख़ूबियूं हिकु पासे, तो हिक में जेके अलाह साईं कमालात समेटिया उहे हिकु पासे, उहे सभिनी ते भारी आहिनि। हर नबीअ जी इहा तमन्ना हुई, हर नबीअ खे अलाह साईं सभ खां पहिरियों तारुफ़ पंहिंजे महबूब जो कराईंदो त तव्हांजे नबूवत जो इख़्तिताम मुंहिंजे महबूब सां थींदो। ऐं हुज़ूर जन खे अलाह साईं लक़ब अता फ़रमायो हबीबुल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह असांजे कलमे जो हिसो आहे। हबीबुल्लाह हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उहो आला लक़ब आहे जंहिंमें अलाह साईं हुनखे पंहिंजो महबूब करार ॾिनो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह साईं जो ख़लील हुयो, ख़लीलुल्लाह हुयो, दोस्त हुयो, पर हुज़ूर जन अलाह साईं जी महबूब हस्ती आहिनि। उन्हनि जे ॿाज जा जेके दास्तान आहिनि, उन्हनि जे शफ़क़तुनि जा, उन्हनि जे प्यार जा जेके सीरत तय्यबा में असांखे उहिञाण मिलनि था, उन्हनि खे जॾहिं असां पढ़ूं था, उन्हनि खे जॾहिं असां जाचूं था त असांखे खोड़ ज़िंदगीअ जा अहिड़ा रस्ता मुयसरु थियनि था जिन में पाकीज़गी उभरी थी अचे, जिन में मुहबत समेटजी थी अचे, जिन मां प्यार फुटी थो निकिरे। 99 नाला अलाह साईं पंहिंजा बि रखिया, 99 नाला अलाह साईं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि अता फ़रमाया। हर ज़िंदगीअ जे ज़ाविये में पाण जेका बि अदा फ़रमायाऊं उहा असांजे लाइ सुन्नत बणिजी वई। आलमगीर सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रहमतुल लिल आलमीनियत आहे। यानी पाण रुॻो पंहिंजनि साथियुनि जे लाइ न, रुॻो पंहिंजनि भातियुनि जे लाइ न, रुॻो पंहिंजे आस पास वारनि जे लाइ न, रुॻो पंहिंजे मन घुरियनि जे लाइ न, बल्कि अल आलमीन धरतीअ ते वसंदड़ समूरी इंसानियत जे लाइ। इंसानियत क़ौमुनि में तक़सीम थियल आहे, क़ौमूं क़बीलनि में तक़सीम थियल आहिनि, क़बीला ज़ातियुनि में तक़सीम थियल आहिनि, ज़ातियूं पाड़नि में तक़सीम थियल आहिनि, पाड़ा ख़ानदाननि में तक़सीम थियल आहिनि, ख़ानदान कुटुंब में तक़सीम थियल आहिनि, कुटुंब भातियुनि ते ॿधल आहिनि, भातियुनि में फ़र्द खां वठी आलम इंसानियत जे लाइ हुज़ूर जन रहमत जो बाइस थिया।
वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त पाण जॾहिं मके जा फ़ातिह बणिजी मदीने मां तशरीफ़ फ़रमा थियनि था मके में, मको मरकज़ी एरिया हुयो, मके ते फ़तह, मके जी तौलियत माना पूरी दुनिया जी फ़तह, पूरी दुनिया जी विलायत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उसरंदड़ ॼमार में पंहिंजो किरदारु अदा फ़रमायो, इंसानियत जिसां भाल भलायनि, माण्हुनि जी मसीहाई फ़रमायनि, माण्हुनि जे कमु आया, दर दर ते वञी ऐं माण्हुनि जा ॾुख मालूम कयनि, उन्हनि सां उहे ॾुख वंडियनि ऐं उन्हनि ॾुखनि जो इज़ालो फ़रमायनि। जॾहिं नबूअत जो ऐलान था फ़रमाइनि त बनु उमैया ऐं बनु अब्बास हिकु शजरे जूं, हिकु वण जूं इहे ॿ शाख़ूं आहिनि। ख़ानदान साॻियो ई आहे, पर सोटाण जे करे चपकलश रहंदी आई, कशमकश थींदी रही, छिकताण हलंदी रही। त अबू जहल, अबू लहब या मके जा जेके ॿिया रईस हुया, उन्हनि सभिनी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बहैसियत नबीअ जे मञण खां जॾहिं इनकार कयो त उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेका रविश उन्हनि सां रही, पोइ बि बाझ वारी रही। हुननि कॾहिं बि वसा न घटायो शान में गुस्ताखी करण खां, उन्हनि कॾहिं बि का कसर न छॾी खेनि तकलीफ़ ॾियण खां, हुननि काथे बि को मोड़ न छॾियो जंहिंमें हुननि हुज़ूर जन सां चप पवण जो ग़लीज़ अमल न वरजायो हुजे। पर उन जे बावजूदि पाण उन्हनि सां जेको मोट में रवैयो रखनि था उहो दुआ ई आहे। मके में जॾहिं फ़ातिह बणिजी अचनि था त हाणे उते खेनि जेके तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, तकलीफ़ जो वॾे में वॾो आगाज़ किथां थो थिए, जो पाण जॾहिं तौहीद जो ऐलान था फ़रमाइनि, कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह त कामयाबियूं तव्हां जूं क़दम चुमनि, त हू मछिरजी था पवनि त हेॾा सारा बुत असांजा जिन खे असां माबूद ठाहियो अथसीं, इन्हनि सभिनी खे असां छॾे ॾियूं, सिर्फ़ु हिकु अलाह। इहो कीअं? अलाह हिक जो मतिलबु इहो हुयो त इंसानियत में वहदत आहे, ऐं वहदत माना मुसावात, बराबरीअ जो जॾहिं इंसानी फ़लसफ़ो समाज में राइज थी वियो त तॾहिं ख़ाननि जी ख़ानी, रईसनि जी रईसी, मुर्शिदनि जी मुर्शिदी, आलिमनि जी आलिमी ऐं वॾेरनि जी वॾेरकी, सरमाएदारनि जी सरमाएदारियत, जागीरदारनि जी जागीरदारियत, सभु शयूं जेके आहिनि उहे धूड़ थी थियूं वञनि। कुल्लुकुम बनी आदम, तव्हां सभु आदम जी औलाद आहियो। अलाह साईं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि, हवा, मिटी ऐं पाणीअ जी आमीज़श सां तख़लीक़ फ़रमायो आहे। इब्तिदा इंसान जी उतां थी आहे ऐं पोइ नसुल वधिया आहिनि, मुज़क्कर थिया, मुअन्नस थिया। त हुज़ूर जन जे इन ऐलान खां पोइ हू बराह रास्त तकलीफ़ ॾियण जे लाइ मैदान में न पिया अचनि। हर पाड़े में शरारती ॿार थींदा आहिनि जेके कंहिं नंढड़े कुटुंब सां वाबस्ता हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़र्चियूं ॾियनि त तव्हां आस पास जो ओझ ॿोझ गंदु गॾु कयो। ऐं पोइ हुज़ूर जन जॾहिं अची ख़ाने काबा में, हरम पाक में सरब सुजूद थियनि त उहे ॿारड़ा उन्हनि जे बुचकरुनि ते, उन्हनि जी हुशीअ ते अची गंदु उछलाए वञनि ऐं हुज़ूर जन निमाज़ में मगन था रहनि। अञा बि हुननि जो हियांउ नथो ठरे, अञा बि उन्हनि खे तसल्ली नथी थिए त ओबाश क़िस्म जा नौजवान था हथु कनि जिन खे ख़ाबर जूं रसियूं था ॾियनि। उन्हनि रसियुनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी कीअं थी थिए, गुफ़्तगू जारी रहंदी पंहिंजी। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही।
भलीकार नाज़रीन, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ईअं कढ पइजी था वञनि सिर्फ़ु इन जे करे जो पाण इंसानियत जे बराबरीअ जी ॻाल्हि था कनि, पोरियत जे हक़नि जी ॻाल्हि था कनि ऐं पंहिंजो कमाए पंहिंजो खाइण जी ॻाल्हि था फ़रमाइनि ऐं सॼी इंसानियत खे अहमियत था ॾियनि, तबक़ाती सिस्टम खे खणी चिथे था छॾनि। गंद ॿारड़नि खां ओबाश ॿारड़ा जेके हुआ उछलराईंदा हुआ, ओबाश नौजवाननि खां खाबर जा रसा ॾेई उन्हनि खे हुशाईंदा। पाण काबतुल्लाह में महवे इबादत हूंदा हुआ त उहे वञी ॿारड़ा ओबाश नौजवान संदन ॻिची मुबारक में रसा विझी खाबर जा ऐं घुटा ॾियणु लॻंदा ऐं पोइ रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन्हनि ॾांहुं रवैयो कहिड़ो हूंदो हो। पाण तैश में न ईंदा हुआ, पाण पंहिंजे गुस्से ते गुस्सो ईंदो ई कोन हुयो, गुस्सो गलीज़िल क़ल्ब हुया ई कोन न, दिलि जा सख़्तु हुया ई कोन, कठोर पिणूं संदन फितरत जे कंहिं बि जुज़ जे में ज़रे बराबरि बि न हुयो। सरापा रहमत हुया, बातिन में रहमत, ज़ाहिर में रहमत, अव्वल में रहमत, आख़िर में रहमत, पूरी काइनात में रहमत। खेनि मथनि ओबाश नौजवाननि ते रहम ईंदो हो ऐं पाण ॼाणंदा हुआ त नौजवाननि जो क़सूर कोन्हे को, हिननि जे हथनि में जंहिं इहे खाबर जा रसा पकड़ाया आहिनि उन्हनि जो क़सूर आहे। ऐं भलीअ भुत ॼाणंदा त हुननि खे इन ॻाल्हि ते छो थी चिड़ अचे जो मुंहिंजे ॻाल्हियुनि खे ठुकराइनि था ऐं मुंहिंजे नबूअत जो इनकार था कनि, सिर्फ़ु इन जे करे जो हुननि खे पोइ महिनत करणी पई पए, हुननि जी ख़ानी ख़तमु पई थिए, हुननि जी रईसी ख़तमु पई थिए, हुननि जूं पंहिंजूं जेके अयाशियूं हुयूं उहे ख़तमु पयूं थियनि, पंहिंजो कमाए पंहिंजो खाइणु। ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे पर ॾुखी त आहे न। हुज़ूर जन को बि रद अमल न ॾींदा हुआ, नौजवान उन्हनि खे घुटा ॾींदा हुआ, ॻिचीअ में रसो, केॾी संगीन क़िस्म जी गुस्ताखी आहे। आस पास में माण्हू ॾिसनि वेठा, उहे तमाशाई बणिया वेठा हुजनि। महल उहा ताड़ींदा हुआ जॾहिं साईं जन अकेले सिर तशरीफ़ फरमा थींदा हुआ इबादत जे लाइ, को बि रद अमल न ॾींदा। हालांकि हुज़ूर जन जी फूह जवानी आहे ऐं पाण जिस्म में सगारा आहिनि, रूहानी कुवत त उन्हनि जी कुवत यज़दान वांगुरु ई सगारी ऐं मज़बूत आहे। जेकॾहिं चाहिनि त उहो उतां नौजवाननि खे समेटे ऐं उन्हनि खे जेकॾहिं थी नथो सघे जो उन्हनि ते हथु उलारनि या हणनि या उन्हनि खे छिड़ब ॾियनि, कॾहिं बि कंहिंखे साबित नथो थिए त कंहिंखे रुॻो छिड़ब बि ॾिनी हुजनि, छिड़ब बि कॾहिं पाण कंहिंखे न ॾिनी अथनि। इहो केॾो वॾो हिकिड़ो ज़िंदगीअ जो मरहलो आहे ऐं उन्हनि नौजवाननि सां मुस्कुराए मिलंदा, महसूस बि कोन कराईंदा त तव्हां कयो छा आहे। गुस्ताखी करण वारो शर्मिंदो थी वेंदो। पोड़ीअ वारो वाक़ियो केॾो मशहूरु आहे त गंद उछलाईंदी हुई ऐं जॾहिं न उछलायईं त पाण उनजी जांच फरमायाऊं ऐं ख़बर पयनि त उहा बीमार आहे, उन ॾे हली विया ऐं पोइ उन खां ख़ैरियत आफ़ियत मालूम कयनि, उन जी मसीहाई फरमायनि, उन सां प्यार जूं ॻाल्हियूं कयनि त ॼण त उनखे कुई छॾनि न पंहिंजे अख़लाक़ सां, दंग रहिजी वई पोड़ी। ताइफ़ था पहुचनि पाण, जॾहिं मके जा रईस रण ॿारे था ॾियनि, धरती ट्रामूं करे था ॾियनि, हद खां वधीक उन्हनि जा ज़ुल्म, हुज़ूर जन जी ज़ात खां वधी उहे ज़ुल्म उन्हनि जे पेरकारनि ते जॾहिं थियणु लॻा त उहे ग़रीब मिसकीन साहबी सगूरा जेके निहत्ता हुया, हथ ख़ाली हुया, शेब अबू तालिब जो वाक़ियो आयो, सोशल बाइकाट थी वियो। हुज़ूर जन पंहिंजे चाचे साईं हज़रत सैयदना अबू तालिब रज़ी अल्लाह अन्हु जन जे उन वेढ़े में महदूद थी था वञनि, उन्हनि खे सां वणिज वापारु ख़तमु कयो थो वञे, उन्हनि खे अनाज पैसनि सां नथो विकिरो कयो वञे, उन्हनि सां रिश्तेदारनि में, मिटी माइटीअ में, फ़ौतगियुनि में ऐं परणे में उथण विहण खां न रुॻो पाण इनकार था कनि बल्कि सॼी सोसाइटीअ खे मना करे था छॾनि। पोइ जॾहिं दंग थो थिए त पोइ पाण अलाह साईं जे अमर सां हिजरत था फरमाइनि, पहिरियों साहबा किराम खे मदीने पाक था मोकिलियनि, उनखां पोइ पाण जॾहिं वञनि था
ताइफ़ में जॾहिं पहुचनि था त ताइफ़ जे मैदान में उतां जे माण्हुनि खे हितां जा रईस मछराइनि था। रईसनि जा वाठा जाते काथे हूंदा आहिनि, अलजंसी अमील अलजंस, ओबाश ऐं नेगेटिव क़िस्म जा हिकिड़ा मनफ़ी माण्हू जाते बि हूंदा आहिनि, उन्हनि जी पाण में लिंक हूंदी आहे। त उन्हनि ताईं मैसेज कन्वे करे छॾियो। उते उन्हनि शख़्सनि हुज़ूर जन जे शान में गुस्ताखी कई आहे, इन हद ताईं संगीन गुस्ताखी जो खणी ऐं उन्हनि खे पथरनि जो वसकारो कयो अथनि। ज़रे घटि हुननि जी नियत संसार करण जी हुई, पर अलाह साईं हुज़ूर जन जो मुहाफ़िज़ हुयो, पंहिंजी पनाह में उन्हनि खे रखियईं। पोइ हुज़ूर जन खे इन हद ताईं तकलीफ़ आई जो रतो छाण थी विया ऐं रतु बि एॾो रतु मुबारक वयो जो उहो जॾहिं पेरनि मुबारकनि जी जुती मुबारक में अची जमो थियो त जुती मुबारक चमड़े जी हूंदी हुई, जेको असांजी सिंधीअ में गेतलो हूंदो आहे। त उन गेतले में उहो रतु ॼमी वियो ऐं उहो रतु इन हद ताईं ॼमी वियो जो गेतलो मुबारक लाहिण महिल उहो रतु पेरनि सां एॾो ॼमी पियो जो उनखे छिक ॾेई लाहिणो पियो पवे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नायूं थी पियूं, फाड़ थी पिया, उन्हनि जी मलम पटी थी, उन्हनि जो मदावा थियो ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अची पहुतो। अलाह साईं खे कावड़ आई इन्हनि ज़ालिमनि ते, हुज़ूर जन खे अञा बि कावड़ न आई। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम हुज़ूर जन जे हुज़ूर में तशरीफ़ फरमा थियो ऐं अची केॾी हिकिड़ी वॾी आछ थो ॾिए त मुंहिंजा साईं अलाह जा महबूब, हिननि ज़ालिमनि तव्हांजे शान में एॾी संगीन गुस्ताखी कई आहे। परवरदिगार फरमाए थो जेकॾहिं तूं चाहें त पहाड़ जेके आहिनि ताइफ़ में हेॾां बि तव्हां वादीअ जे विच में आहियो त इन्हनि ॿिन्ही पहाड़नि खे अलाह साईं जंड जे ॿिनि पुड़नि वांगुरु मिलाए ऐं हीअ माण्हू जेके आहिनि अटे वांगुरु पीसजी चिथजी नाबूद थी वञनि, ईअं करे सघिजे थो। कमाल जवाब अता फ़रमाइनि था। रहमतुल्लिल आलमीनियत जो इन खां वधीक ॿियो धरतीअ ते को मिसाल क़ाइमु थी नथो सघे। छा था फ़रमाइनि त जिब्राईल ॻाल्हि जेका करे थो तूं, इन ॻाल्हि सां मुंहिंजो को सरोकार ई कोन्हे को, हे मुंहिंजी ज़ात खे तकलीफ़ ॾियनि था सिर्फ़ु तौहीद जे करे। तौहीद मुंहिंजे परवरदिगार जो हुञाण आहे, तौहीद काइनात जो हिकिड़ो वॾो असरार आहे, वॾी दौलत आहे। मां हिननि खे आछां थो, हीअ अणॼाण आहिनि, छसा आहिनि, नथा सम्झी सघनि इन ॻाल्हि खे। जेकॾहिं मां तोखे इजाज़त ॾींदुसि त हिननि खे नाबूद करे छॾ त हिननि जा नसुल इन दौलत खां महरूम थी वेंदा। मां अलाह साईं जे हुज़ूर में दस्त बदुआ थो थियां त अलाह साईं हिननि खे हिदायत ॾे। जेकॾहिं हे हिदायत हासिलु नथा कनि त कवी उमेदु आहे, मां पुर उमेदु आहियां त हिननि जे नसुलनि मां का त खेप ईंदी जेका मूं ते ईमान आणींदी, जेका तौहीद सां सरशार थींदी, जंहिंखे रिसालत जो फ़लसफ़ो सम्झ में ईंदो, जंहिंखे नबूवत जी ॾाहप नसीबु थींदी। जेकॾहिं हे विया घोटिजी त पोइ हिननि जा नसुल बि महरूम थी वेंदा। केॾी दूर रस निगाह आहे। ऐं पाण ख़ामोशीअ सां पंहिंजो पाण खे संभाले सैयदना हज़रत अबू बकर साईं रफ़ीक़ सफ़र आहिनि, उहे उन्हनि जी टहल टकोर फ़रमाइनि था, मिज़ाज शुनास आहिनि, रफ़ीक़ सफ़र आहिनि, यारे ग़ार आहिनि, रवाना थी था वञनि, माफ़ था फ़रमाइनि। आहे को दुनिया में अहिड़ो मिसाल जेको कंहिंजे यादो पेश कजे? अञा अॻिते हलो। मके जा रईस ऐलान था कनि त हुज़ूर जन हितां रवाना थी विया आहिनि, मदीने शरीफ़ ॾे रुख़ रखणु फ़रमायो अथनि। उन्हनि जो जेको शख़्स पीछो कंदो ऐं माअज़ल्ला सुम माअज़ल्ला उन्हनि जे शान में गुस्ताखी करे, जेको हुज़ूर जन जे मथां तलवार हलाए, उन्हनि खे लफ़्ज़ मुंहिंजी ज़ुबान ते नथा अचनि, मां गुस्ताखी थो सम्झां, त हुज़ूर जन जे शान में गुस्ताखी करे मतन सनन जिस्म अतहर ते तलवार हलाइनि त असां उनखे 100 उठ ॾींदासीं। 100 उठ उन ज़माने जो ऐलान, माना ईअं सम्झो त अॼु जी जेका असां वटि 7-8 करोड़नि जी वीएट आहे, उन ज़माने में उठ जी एॾी रक़म हूंदी। उठ वॾी ॻाल्हि हूंदो, महबूब तरीन सरमायो हूंदो, महांगो तरीन उन्हनि जी सवारीअ जो एटम हूंदो उठ। जंहिं वटि उठ हूंदो, उठनि जा वॻ हूंदा, उहो तमामु वॾो रईस ऐं तमामु वॾो
आसूदो माण्हू लेखिबो। 100 उठ उन्हनि आछा त जेको हुज़ूर जन जे जिस्म अथर ते तलवार हलाईंदो ऐं उन्हनि खे माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह त उनखे असां 100 उठ ॾींदासीं। सराका हिकु घोड़े सवार हुयो, पहलवान हुयो, गभरू जवान हुयो, तलवारबाज़ हुयो। पंहिंजे तिखे घोड़े ते चढ़ियो, तलवार म्याण मां कढियईं, तलवार खे लहराईंदो ताइफ़ जे तरफ़ रवानो थियो। रूट उन्हनि खे मालूम हुयो त कहिड़ो वेंदो आहे मके में। रूट तॾहिं मुख़्तसर ई हूंदा ऐं जेके कहिड़ा बि खुफ़िया बि हूंदा त उन्हनि रूटनि खां वरी माण्हूअ खे शाहराह ते अचिणो पवंदो। उन उहो रस्तो वरितो। रस्ते ते कंदो कंदो हिकिड़े जॻह ते उनजो घोड़ो थाॿिड़िजी किरी थो पवे। त अरबनि में इहो वहमी त हुया न, सोण वठंदा बदसोण वठंदा त घोड़ो किरियो आहे माना गड़बड़ आहे। वरी उहो पाण खे संभाले थो, 100 उठनि जी लालच ज़हन में थी अचे त वरी घोड़े खे हलाए थो, वरी हिकिड़े वारियासे इलाइक़े में थो अचे, वरी उनजो घोड़ो उहो सोचे थो त घोड़ो मुंहिंजो अहिड़ो आहे ई कोन दुबरो जो उहो थाॿो खाए, कॾहिं बि न खाधो अथई, हीअ बि हिन पोज़ीशन में बि थाॿो न खाइणु घुरिजे हुनखे, माना का ॻाल्हि आहे जो थाॿो खाए थो। वरी पाण खे संभाले थो, वरी उथे थो, वरी घोड़े खे डोड़ाए थो, वञे थो हलंदो, वञे थो हलंदो, वारियासे में पहुचे थो त घोड़े जूं आॾो वारियूं ॿई ॼंगूं वारीअ में टुंबिजी थियूं पवनि ऐं घोड़ो फासी थो पवे ऐं घोड़े जो कंधु हेठां। वरी उनखे कंहिं तरीक़े सां करे वरी उनखे 1000 वहम था अचनि त ईअं न कयां, मां शान में गुस्ताखी थो कयां। माण्हू त हुयो न सराका बि, हुज़ूर जंहिंजी 40 साल ज़िंदगी उनजे साम्हूं बि गुज़री हुई, उनखे बि उनजे अज़मतुनि जी ख़बर हुई, उनखे बि इदराक इन शइ जो हुयो त इहा हस्ती कॾहिं बि कूड़ नथी ॻाल्हाए सघे। वरी उन्हनि वहमनि वसवसनि खां ज़हन खे छंडे वरी उथे थो, 100 उठनि जी लालच उनखे विछाए थी, वरी उथी घोड़े खे डोड़ाए थो, वरी डोड़ाए थो ऐं जॾहिं पहुचे थो हिकिड़े मक़ाम ते, उते साईं जन आरामी आहिनि वण जे हेठां, वण जे छांवरे में। ताइफ़ खां अॻिते वणकारी हुई, हेॾे रेगिस्तान हुयो, सहराऊं हुयूं, त उहो सरसब्ज़ इलाइक़ो अॼु बि आहे। सैयदना हज़रत अबू बकर साईं जन कंहिं तक़ाज़ा जे लाइ विया आहिनि, पाण आरामी आहिनि, त हू घोड़े जे मथां बीह, घोड़े तां लही साईं जन जे मथां बीह, तलवार हथ में खणनि था त साईं जन जी अखि खुली थी वञे। अखि मुबारक जॾहिं खुले थी, पाण फरमाइनि त यनाम ऐनी वला यनाम कल्बी, मुंहिंजी अखि में निंड हूंदी आहे पर मुंहिंजी जो कल्ब बेदार हूंदो आहे। ऐं इहो पैगम्बरनि जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त उन्हनि जो कल्ब कॾहिं बि गाफ़िल न थींदो आहे। तजलियात हज़ीरतुल कुदुस जी उन्हनि जी पालूट हर वक़्तु उन्हनि ते रहंदी आहे, जंहिंजे करे हर वक़्तु उहे अलाह साईं जे ताल्लुक़ में हूंदा आहिनि। तलवार खणी ऐं ललकारे थो त ॿुधाए तोखे केरु बचाईंदो अॼु मूंखां। पाण पूरे एतमाद सां उथिया आहिनि, हुनखे नंगी तलवार ॾिठी अथनि, घोड़ो ॾिठो अथनि, हे वहशनि वांगुरु सहके बि थो, तारा फोटारियूं बीठो आहे, हैबतनाक मंज़र आहे। हुज़ूर जन पूरे इत्मीनान पूरे सुकून सां हॿकनि बि नथा, घबराइनि बि नथा, उॿाउ भरे बि नथा उथनि। जॾहिं हू ललकारे थो त अॼु तोखे केरु बचाईंदो, त पाण फरमाइनि था अल्लाह। आंगुर मथे हुई, अखियूं साईं जन जूं मुबारक हुन जे सराका जे अखियुनि सां जॾहिं मिलियूं त सराका वठिजी वियो, अखियुनि जी ताबिश बर्दाश्त न करे सघियो, मरूब थी वियो, ॾकणु लॻो, सॼो जिस्म हुनजो थड़के पियो, तलवार हथनि मां किरी पियसि, पघर निकिरी आयसि। हुज़ूर जन तलवार खईं, तलवार खणी चयईंसि त सराका हाणे तोखे केरु बचाईंदो। सराका बि सियाणो माण्हू हुयो, हुनखे ख़बर हुई त हीअ कहिड़े मिज़ाज जी हस्ती आहे। चयईं साईं मूंखे तूं बचाईंदे, तुंहिंजी बाज बचाईंदी, मूंखे ख़बर आहे त तूं कॾहिं बि कंहिं ते उलर करण वारो न आहे, तूं कॾहिं बि कंहिं ते तलवार हलाइण वारो न आहे। हुज़ूर जन हुन खां म्याण खसी, तलवार म्याण में विधी, हुनखे वापसि कयनि, चई हीउ घोड़ो ही तूं वञ, तोखे मां माफ़ु कयमि, पर ॿुध सराका ख़बर ॾे उन ॾींहं जी जॾहिं तोखे किसरा जा कंगड़ पाराया वेंदा। एॾी वॾी ॻाल्हि हुई उन ज़माने में। किसरा उन ज़माने जो में इन जो रोम जे बादशाह खे किसरा चइबो, माज़रत सां इनखे फारस जे बादशाह खे किसरा चइबो, रोम जे बादशाह खे केसर चइबो।
किसरा जा तोखे कंगण पाराया वेंदा। ऐं उन ज़माने में इहे 2 वॾियूं सल्तनतूं हुयूं जेके सॼी धरतीअ जे ॻोल्हे ते हुकुमरानी कंदियूं, हिकिड़ो रोम, ॿियो फारस, ईरान ऐं रूम। पाण खेनि बिशारत था ॾियनि त तोखे जॾहिं किसरा जा कंगण पाराया वेंदा उन ॾींहुं तुंहिंजो छा हाल हूंदो। गुफ़्तगू जारी रहंदी, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, त साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़त्ल त जो इरादो करे आयो, माना क़त्ल करे चुको न, उनखे बिशारत था ॾियनि, माफ़ त कनि था पर बिशारत बि ॾियनि था त सराका ओॾी महिल तुंहिंजो छा हाल हूंदो जॾहिं तोखे किसरा जा कंगण पाराया वेंदा। माना इहा ॻाल्हि ईअं थी जो मां हींअर पंहिंजे कैमरामैन खे चवां त भाउ ओॾी महिल छा सूरत हाल तुंहिंजी थींदी जेॾी महिल असां तोखे अमेरिका जे बादशाह जा मलबूसात पाराईंदासीं, उहो त दंग रहिजी वेंदो न, अणथियणी ॻाल्हि थो करे। ऐं पोइ अॻिते हली उहो थियो। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जन जॾहिं ईरान फ़तह फ़रमायो त किसरा जा जेके उन्हनि खे कंगण मिलिया त उन्हनि खे यकदमि हुज़ूर जन जी उहा अदा यादि अची वई। उनखे चयनि फ़रमायनि सराका खे सॾे अचो ऐं पोइ सराका खे उहे कंगण पाराए हुज़ूर जन जी उहा ॻाल्हि उनखे यादि ॾियारी आहिनि त तूं कहिड़ी नियत सां वएं ऐं छा वठी मोटी आहीं। पोइ मुस्लमान थी वियो सराका। त उन्हनि खे उते माफ़ करे छॾणु आहे को तारीख़ में अहिड़ी हस्तीअ जो मिसाल हुजे त ॾेखारियो, जे नाहे त इन हस्तीअ जे पेरोकारीअ खां असांखे कीअं थो गाफ़िल कयो वञे, उन हस्तीअ जे मुहबत खां असांखे कीअं थो गफ़लत में मुब्तला कयो वञे। पाण बाज़ारा आहिनि, इंसानियत जे लाइ रहमत आहिनि, इंसानियत जे लाइ पंहिंजनि जे लाइ अक़रबा, हुज़ूर जन जे लाइ को ओपिरो आहे ई कोन, अजनबी आहे ई कोन। हू त कुल आलम जा नबी आहिनि, कुल आलम जा रसूल आहिनि। सभिनी जे लाइ हू बशीर बणिजी आया आहिनि, बिशारतूं ॾिनियूं अथनि, नज़ीर बणिजी आया आहिनि। ड्रेजारनि था उन्हनि ॻाल्हियुनि खां जेके तव्हांजे लाइ बर्बादीअ जो सबबु थियूं बणिजनि। ड्रेजारण जो मतिलबु इहो कोन्हे को त ईअं करे तव्हांखे ड्रेजारनि। ड्रेजारण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे ॿुधाइनि त हिन भुती हरकत जो नतीजो उघरो निकिरंदो, तव्हांखे नुक़सानु थींदो। बिशारत ॾियनि तव्हांखे इन ॻाल्हि जी त हीअ चङाई कयो, तव्हांखे हिन क़िस्म जो फ़ाइदो पले पवंदो। वञनि था, ज़मानो गुज़रे थो, वरी वापसि जॾहिं मके में मके जा फ़ातिह बणिजी था अचनि त उन वक़्तु इहे शख़्स जेके पंहिंजा लक्षण ॾेखारे चुका, पंहिंजो किरदारु अदा करे चुका, गंद उछलाइणु, ॻिची मुबारक में खाबर जा रसा विझी उन्हनि खे घुटा ॾियणु, रस्तनि ते भींड उछलाइणु, उन्हनि खे चुटणु, गार गंद, इबादत कनि त उते शोर मचाइनि। इज़ा कुरियल क़ुरान फलगौफ़ी, जॾहिं क़ुरान पढ़िबो त वठी शोर मचाईंदा। ॿारड़नि खे, मायुनि खे, शरारती ॿारड़ा, ओबाश नौजवान, वातोड़ियूं मायूं वठी अची उते शोर कनि त क़ुरान जे आयतुनि जी माण्हुनि जे समाअतुनि ताईं ॻाल्हि न पहुची। हाणे सभिनी जा ॾोह ॾकनि पिया त हीअ हस्ती जेका असां वटि वक़्तु गुज़ारे चुकी आहे उहा वई आहे, हिजरत जे मरहलनि मां गुज़री, ज़माने जा इनक़लाब आया, मके जी फ़ातिह बणिजी आई आहे। सभिनी सम्झो त असां अॼु मरी वियासीं, न छॾींदो, असुली न बख़्शींदो। सभिनी खे पंहिंजूं पंहिंजूं अमगुणायूं, मदायूं ऐं ख़राबियूं सुझनि पियूं न, खुखनि पियूं। ऐं हुज़ूर जन बि एॾा हसास तरीन हस्ती हुया जो पाण महसूसु पिया कनि, ॼाणनि पिया त हीअ शख़्स घबरायल आहिनि। मुंहिंजे फ़ातिह बणिजी अचण सां हिननि माण्हुनि जो साहु सुकी वियो आहे, हिननि माण्हुनि जा हियाम मुठ में अची विया आहिनि, निपुड़जनि था पिया। सभ खां पहिरियों पाण जेको ऐलान फ़रमाइनि था उहो फ़रमाइनि था ला तसरीब अलैकुमुल यौम। इहा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जी आयत आहे त हज़रत यूसुफ सां ॿाहिरनि जेके जुठियूं कयूं, हज़रत याकूब जो जा ॿिया पुट जेके हुया, हज़रत यूसुफ उन्हनि जो वेगो भाउ हुयो,
सॻो भाउ सिर्फ़ु बिन्यामीन हुयो, खणी खूह में सटे आयसि, हुननि जे लेखे त वियो, पर अलाह साईं हुनजी हिफ़ाज़त कई ऐं उहो मरहलनि मां गुज़री बाज़ार मिस्र मां विकामजी अज़ीज़ मिस्र जे महल में पलियो ऐं पोइ उते वॾो थियो ऐं पोइ उते बादशाहत मिली ऐं पोइ हुन जा भाइर ॾुकर जे दौर में अनु वठणु आया। पोइ हुज़ूर जन हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे अनु ॾिनो, वरी पंहिंजे सॻे भाउ बिन्यामीन खे उते रहायनि। इहो हिकिड़ो अलॻि क़ुरानी क़िसो आहे, कंहिं मौक़े जी मुनासिबत सां तफ़सील सां। और पोइ उते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन मरहलनि मां गुज़री, भाइरनि जॾहिं हिन खे सुञातो त भेण हिन खे असां खूह में फिटी करे आया हुआसीं, असांजे लेखे त वियो, पर हे त अॼु बादशाह बणियो वेठो आहे, त उहो बि घबराइजी विया। त हज़रत यूसुफ हुननि खे यकदमि चयो, ला तसरीब अलैकुम अल्यौम, मां कोई पलांद न कंदुसि, वेर न वठंदुसि, इंतकाम न वठंदुसि, माफ़ आहे तव्हांखे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजो भाउ सॾींदा ऐं फरमायनि त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे भाइरनि जेके उन सां नाजाइज़ियूं कयूं, उनखे जेके अज़ियतूं ॾिननि, उनखे जेके तकलीफ़ूं ॾिननि, उन पंहिंजे भाइरनि ते जॾहिं ग़लबो हासिलु कयो त उन्हनि खे इहे ई लफ़्ज़ चयाईं, ला तसरीब अलैकुम अल्यौम, अॼु मां कोई पलान न वठंदुसि, कोई वेर न वठंदुसि, कोई इंतकामी कार्रवाई जो मां अमल न कंदुसि। मां बि पंहिंजे भाउ हज़रत यूसुफ वांगुरु तव्हां वटां हलियो वियुसि, तव्हां मूंसां नाजाइज़ियूं कयूं, तव्हां मूंसां तअदियूं कयूं, तव्हां मूंखे नज़रअंदाज़ कयो, तव्हां मूंखे जेतिरी हद ताईं किरियल हरकतूं करणियूं हुयूं मूंसां करे चुको। उन जे बावजूदि मां पंहिंजे भाउ जा वर्जायां थो अल्फाज़ इहे ई, छो त मां तव्हांखे बि पंहिंजो भाउ थो सम्झां। ला तसरीब अलैकुम अल्यौम, मां कोई वेर न वठंदुसि, अॼु काई पलांद जी कार्रवाई कान थींदी, अॼु काई इंतकाम जी ॻाल्हि न थींदी। सभिनी में साहु पइजी वियो ऐं उन्हनि खे ख़बर हुई त हीअ हिकु अहिड़ी हस्ती आहे जंहिंजे ज़ुबान पाक मां जेके अल्फाज़ मुबारक निकिरनि था उहे उअं थींदा जीअं फ़रमाइनि था। ईअं कोन हुयो त ॻाल्हि का कची हुजे, केचीअ जो कौल हुयो, जेके पाणी पियो मिले, जेको निभाइजे पियो। रुॻो हिते न बल्कि फ़रमाइनि त जेको शख़्स ईमान नथो आणे, ला इकराह फि दीन, मां उन ते ॾाढो न कंदुसि त तलवार खणी बीहांसि त चयो ला इलाहा इल्लल्लाह। तलवार सिर्फ़ु उन ते इस्तेमालु थींदी जेको मईशत खे बिगाड़ींदो, जेको माण्हुनि खे ग़ुलाम बणाईंदो, जेको इंसानियत जे लाइ नासूर बणिबो, सफ़ा न मुड़ंदो त पोइ उनखे हलाए छॾिणो पवंदो। कलमूं भराइण जे लाइ कॾहिं बि कंहिं ते पाण तलवार न खणायनि। पाण साईं जन जी तलवार सां कॾहिं बि केरु ज़ख़्मी न थियो। खणंदा तलवार, ख़ुतबे वो जॾहिं इरशाद फ़रमाईंदा त असांजी जॻह ते तलवार हथ में हूंदी। इहो हिकिड़ो रोब जो अंदाज़ बि थींदो आहे। पाण जर्नैल बि हुया, क़ुरान पाक में बि हुकुम आहे, अइद्दू लहुम मस्तताअतुम मिन कुव्वा व मिन रिबातिल खैल तुरहिबून बिही अदुव्वल्लाहि व अदुव्वकुम। जेतिरी थी सघेव ताक़त तयारु कयो, असली हो तयारु रखो। या फितरत जी तक़ाज़ा आहे, अहंसा जे अगेंस्ट नाहे इहो अमल, फितरत जी तक़ाज़ा आहे। इंसानु जंहिं साख़्त में ठहियलु आहे उहो जंहिं तरीक़े सां सिधो थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मोचड़ो खणणो थो पवे, पर मोचड़ो इस्तेमालु कीअं कजे इहो हिकिड़ो वॾो आर्ट आहे। ऐं उहो ई आर्ट ॼाणे थो जेको इंसानियत जे लाइ फलाह ऐं तरक़ी, ख़ुशहाली ऐं आज़ादी चाहींदो हुजे। जेको इंसानियत खे लुटणु फुरणु चाहींदो हूंदो त उनखे हथ में जॾहिं डंडो ॾिबो त उहो गंदु कंदो। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान फ़रमायो त जेको शख़्स कलमूं नथो भरे, ईमान नथो आणे ऐं हितां हिन हुजूम मां वञणु थो चाहे, हिन असांजे हरम पाक मां, मके जे आसपास मां निकिरणु थो चाहे त भॼी नथो सघे, लखे माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम आहे, त उन शख़्स खे मां मोहलत थो ॾियां। काबतुल्लाह जे तवाफ़ खे, गिलाफ़ खे जेको चंबड़ंदो उनखे बख़्श कयो वेंदो, जेको अबू सुफ़ियान जे घर में पनाह वठंदो उनखे बख़्श कयो वेंदो। छो त खेनि ख़बर हुई त मुनाफ़िक़ जेके हुया उहे उन्हनि खे उते वञी आसीस मिलंदो त असां अबू सुफ़ियान जे घर हलिया वञूं। उन्हनि खे पाण मौक़ो ॾिनो। ॾिसो हसासियत जी ऐं इदराक जी केॾी इंतिहा आहे। माना मुनाफ़िक़ जेके मौजूदु हुया, ख़बर हुयनि त हाणे हे हितां काबे जे गिलाफ़ ताईं बि न पहुचंदा। उन्हनि खे अबू सुफ़ियान जो घर आस पास में हुयो, पाण बुलंदनि ते हुया, ॾिसनि पिया त उन्हनि खे मौक़ो ॾिननि त भली हेॾे वञी पनाह वठो। केॾी वॾी बाझाई आहे, केॾी वॾी रहमत जो उञाण आहे इहो। ऐं पंहिंजनि जे लाइ जेके सभु पंहिंजा हुया, जेके ईमान खणी आया, जिन ईमान आंदो, जिन सहाबियत जो रुतबो हासिलु कयो, जेके
हल्का बगोश मुहब्बत थिया उन्हनि जे लाइ त पाण न रुगो पाण खे निछावर फ़रमायनि बल्कि उन्हनि जी मईशत खे मुस्तहकम फ़रमायाऊं, बल्कि उन्हनि जी आज़ादीअ खे मुमकिन बणायाऊं ऐं वॾे में वॾी इंसानी ज़िंदगीअ जा जेके नफ़्सियाती मसइला आहिनि, ख़ौफ़ ऐं बुख, अल्लज़ी अतअमहुम मिन जू व आमनहुम मिन ख़ौफ़, त हुज़ूर जन जेको इनक़लाब आंदो उन इनक़लाब जो बुनियादु इन्हनि ॿिनि शयुनि ते हुयो। नतीजो जेको निकितो त हाणे मुआशिरो पुरअमुन थी चुको, बेख़ौफ़ थी चुका माण्हू, ऐं को बि माण्हू बुखियो न सुम्हंदो। छो त जिन माण्हुनि जे हथ में ज़िंदगीअ जे रिज़्क़ जा वसीला हुया, जिन माण्हुनि जो कंट्रोल हुयो रिसोर्सिस ते, उन्हनि जो सॼो उहो कंट्रोल ख़तमु थी वियो। व्याज जो निज़ाम ख़तमु थी वियो, मुफ़्तख़ोरीअ जो निज़ाम ख़तमु थी वियो, अयाशियूं जेके घड़ियल हुयूं उन्हनि जूं उहे सभु माठियूं थी वियूं। ऐं हाणे हर माण्हूअ खे मौक़ो मिलियो ख़ूब कमाइण जो, हर माण्हूअ खे मौक़ो मिलियो ख़ुशहाल थियण जो, हर माण्हूअ खे मौक़ो मिलियो पंहिंजे पेट जी बुख जी बाहि उजाइण खां अॻिते ख़्वाहिशुनि पूरनि करण जो। मालदारी इन हद ताईं अची काहे पई जो सहाबा किराम रज़ी अल्लाह अनहुम जन परेशान हूंदा त असां खां को ज़कात वठण वारो कोन्हे, जो ज़कात जो को मुस्तहिक रहियो ई कोन हो, सभु ज़कात साहिब निसाब बणिजी ज़कात ॾियण वारा थी विया, वठण वारो कोई बि कोन हुयो। त रहमतुल लिल आलमीनियत जी इहा सिफ़त अतहर जेका रुगो रवैयनि में महदूद नाहे, मईशत खे मुस्तहकम करण में पंहिंजो किरदारु अदा करे चुकी, इंसानियत जी आज़ादीअ जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे चुकी, इंसानियत जे ख़ुशहालीअ जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे चुकी। हमगीर लिहाज़ खां हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत तय्यबा जा इहे जेके बि पासा आहिनि, छा नथा तक़ाज़ा कनि असांखां त असांजो इन हस्तीअ सां इश्क़ हुजणु घुरिजे। निस्बत आहे पाकीज़ा, सादत आहे तमामु वॾी, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन इश्क़ सां जॾहिं असां पाण खे सरशार कंदासीं त पोइ असां उन नसीहत ते अमल पेरा थी वेंदासीं। ब मुस्तफ़ा बरसां ख़ेश के दीन हम ऊस्त, अगरि ब ऊ न रसीदी तमामु बूल बीस्त, त पाण खे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मानूस कयो, इश्क़ जे कुवत सां उन्हनि खे पंहिंजो पाण खे सरशार कयो। दीन जो हासिल, दीन जो मतिलबु, दीन जो निचोड़ इहो ई आहे। अगरि ब ऊ न रसीदी तमामु बूल बियस्त, जेकॾहिं तव्हां ख़ुशहाल आहियो, जेकॾहिं तव्हां पूस खाना आहियो, वॾा फने खाना आहियो, पर तव्हांखे इश्क़ मुस्तफ़ा जी सआदत नसीब नाहे ज़िंदगीअ में, त तव्हांजी ऐं अबू लहब जी ज़िंदगीअ में कोई फ़र्क़ु कोन्हे को। अबू लहब बि दौलत जे हूंदे मॻी कयईं, रॾी कयईं, बर्बादु थी वियो। सआदत इश्क़ जी उनखे नसीब न थी, इश्क़ उन्हनि जे चौधारी सुरहाण बणिजी महकियो पए, पर हुननि जे नासुनि में का अणलखी रुकावट हुई जिन खे ख़ुशबू अलाह साईं नसीब न कई। उहे ई सुन्नतूं जेके हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगी मुबारक में हयात तय्यबा में अमल पेरा थी ऐं अपनायूं, उहे बसि उते ख़तमु न थियूं। अती और रसूल में इहे सभु रवैया बि असांखे तक़ाज़ा था कनि त इहे सुन्नतूं बि असां अदा कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, समाज आहे, मुख़ालिफ़तूं थियनि थियूं, माण्हू माण्हूअ सां जेको भेचिजे, न त केरु वणे थो, केरु नथो वणे, कंहिंखे वाङण वाई, कंहिंखे बसरबादी, को थोरो चङो, को घणो चङो, मिज़ाजनि जो टकराउ थिए थो पाण में, माण्हू मुख़ालिफ़त था कनि, साड़ था कनि, न सहू था कंध में पवनि, त उते असांखे कहिड़ो रवैयो अपनाइणु घुरिजे। उहो सीरत तय्यबा में जॾहिं असांजी इश्क़ मुस्तफ़ा जी निस्बत असां सां हूंदी, असां उन्हनि सां कनेक्टेड हूंदासीं रूहानी तौर ते, सीरत तय्यबा असांजी ज़िंदगीअ जो उनवान बणिजी वेंदो, इश्क़ मुस्तफ़ा असांजे ज़िंदगीअ जो मक़सदु बणिजी वेंदो, त असां पंहिंजी ज़िंदगीअ में जॾहिं महसूसु कंदासीं त असांजी महबूब हस्ती इन्हनि मरहलनि मां गुज़री चुकी आहे, असांजी महबूब हस्ती एॾियूं अज़ियतूं ॾिसी चुकी आहे, त असांजे हियांव ते छंडो पवंदो। पाण फ़रमायूं त धरतीअ ते सभ खां वधीक अज़ियतूं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ॾिठियूं आहिनि।
ऐं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जूं सभु अज़ियतूं हिकु पासे, मूं मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़ियतूं हिकु पासे, मुंहिंजूं अज़ियतूं सभिनी खां वधीक आहिनि। उन जे बावजूदि पाण कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ में ॿारो नथा ॿोलनि, कॾहिं बि ग़लीज़ुल क़ल्ब नथा थियनि, कठोरपणूं नथा धारनि, सख़्ती नथा धारनि। वसल्लि अलैहिम इन सलातक सकनुल लहुम। पाण हर वक़्तु माण्हुनि जे लाइ ख़ैरु था घुरनि ऐं उन ख़ैर जो इंतिज़ाम था फ़रमाइनि। रुॻो ईअं न आहे त बसि अलाह साईं खां दस्त दुआ थी ऐं उन्हनि जो ख़ैरु घुरी सुम्ही था पवनि। न, ख़ैरु घुरी वरी उहो ख़ैरु मुयसरु करण जे लाइ समाज जो हिसो था बणिजनि। उन ख़ैर खे बका ॾियण जे लाइ हिकमत अमली था अपनाइनि। उन ख़ैर खे दाइमियत ॾियण जे लाइ पाण इर्शादात था फ़रमाइनि, क़ुरान पाक जे आयतुनि खे महफ़ूज़ था फ़रमाइनि। हिकु तहरीक थी हले जेका ईंदड़ आख़िरी इंसान ताईं अबदियत जो हिकिड़ो जामू थी पाए, ऐं उहा क़ुरान पाक जे सूरत में, सीरत तय्यबा जे सूरत में सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जी महिनत सां, ताबईन सॻोरा, ताबईन सॻोरा, औलिया किराम, सूफ़िया किराम, उलमा किराम जेके मुस्बत किरदारु अदा करे चुका आहिनि, उन्हनि जे महिनतुनि सां जॾहिं असां वटि इहो ज़िंदगीअ जो अनमोल सरमायो पहुतो आहे, त हाणे असां पोइ बि वेगाणा हुजूं, पोइ बि धरतीअ ते मग़लूब हुजूं, पोइ बि असां मफ़तूह हुजूं, पोइ बि असां स्ट्रेस में हुजूं, पोइ बि असां ज़िंदगीअ खां शिकायत कयूं, त असांखे महसूसु करणु घुरिजे त असांजे इन महरूमिन जा जेके कारण आहिनि उहे ॿियो कुझु बि कोन्हनि के सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असां इश्क़ मुस्तफ़ा खां पाण खे महरूम करे छॾियो अथसीं। धरतीअ जा समूरा ॾहा इंसान, धरतीअ जा वॾा वॾा फिलासफ़र, धरतीअ जा वॾा वॾा आलिम, सूफ़ी जेके बि खणो, सभिनी जंहिं वटि बि शऊर जी इर्तिका थी आहे, अकुल जी इंतिहा खे पहुतो आहे, उन शख़्स इन हस्तीअ सां इश्क़ जी लव लाती आहे। मुमकिन ई कोन्हे को जो हिकिड़ो शख़्स इंसानियत जे लाइ सोचे ऐं उन जे तसवुर में इहा पाक हस्ती हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे महिरबान रूप में न उभरी हुजे। उभरे थी, उन्हनि जे आॾो उन जा अक्स अचनि था, सीरत तय्यबा जा दास्तान अचनि था, क़ुरान पाक जूं आयतूं उन्हनि जे समाअतुनि में बुरनि थियूं। ऐं हुननि शख़्सनि खे जॾहिं इहे शयूं सभु सम्झ में अचनि थियूं त पोइ उहे उन्हनि शयुनि जो एतिराफ़ बि कनि था, लिखत में बि एतिराफ़ कनि था, पंहिंजे ॿोलनि में बि एतिराफ़ कनि था, पंहिंजे समाज में पंहिंजे माण्हुनि खे उन जे तरफ़ मुतवजे बि कनि था। त इश्क़ मुस्तफ़ा जी जेकॾहिं सआदत खां असां पाण खे महरूम कंदासीं त पोइ असां मग़लूब हूंदासीं, असां मफ़तूह रहंदासीं, असां ग़ुलाम रहंदासीं, असां बदहाल रहंदासीं। हीअ ख़ुशहाली असांजे कंहिं कम जी न रहंदी। कुझु बि असां वटि हुजे, जेकॾहिं इश्क़ मुस्तफ़ा सां जी असांखे सआदत नसीब नाहे त पोइ असांजी आसूदगी, असांजी ख़ुशहाली, असांजी आज़ादी कंहिं कम जी कान्हे का। इहो ज़िंदगीअ जो अनमोल तरीन सरमायो जेकॾहिं असां शऊर सां हासिलु था कयूं ऐं उन हस्तीअ जी प्रचार करे असां पंहिंजे हर नस्ल खे जेकॾहिं इहा दौलत मुंतक़िल था कयूं त असां न रुॻो हिन धरतीअ ते जन्नत नज़ीर ज़िंदगी माणींदासीं, बल्कि अलाह साईं जो राज़पो बि हासिलु कंदासीं ऐं धरतीअ ते मिसाली इंसान बि लेखिबासीं। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।